त बादशाह महल ठहरायो। जॾहिं महल ठही तैयार थी वियो, बादशाह पंहिंजे महल के घुमण जे लाइ आयो आ त महल जे दरवाज़े ते हिकिड़ी कखाई झुगी ठहियल ॾिठई, कखाई झूपड़ी। पुछा कई त ही झूपड़ी कंहिंजी आ? हेॾो सारो बादशाही महल, उन जे अॻियों हीअ झूपड़ी ठहे नथी। बादशाह के ॿुधायोसीं हिकिड़ी बुढ़ड़ी औरत आ, ग़रीब आ, मिसकीन आ, पेनू आ, ॾींहं जो पिनण वेंदी आ, शाम जो अचे इन पंहिंजी झुगड़ी में आराम कंदी आ। बादशाह ज़ालिम हुकुम ॾिनो त हिन मुंहिंजे महल जी रौनक फिटाए छॾी आ, ड्राहियो झूपड़ी के, मैदान साफ़ कयो। बादशाह जो हुकुम मिली वियो, झूपड़ी ड्रही वई, मैदान साफ़ थी वियो। बादशाह त महल में अंदर दाख़िल थी वियो, पर जेॾीमहिल ग़रीब मिसकीन बानड़ी आई आ, ॾिठई त मुंहिंजो झुगो नाहे, मुंहिंजो घर नाहे, मुंहिंजो अझो नाहे। पुछई त मुंहिंजो अझो